कराची ते कब्जो न मंजूर। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे हुकुम तहत उमरकोट में अल्लाहवाला चौक प्रेस के उमरकोट ते एहतजाज कयो वियो ऐं धरणो हयो वियो। रिपोर्ट दर्शनदेव भील मुताबिक धरणे जी क़यादत सैयद अमीर अली शाह, म्यूनिसिपल चेयरमैन कमेटी उमरकोट हाजी खालिद सिराज सूमरो, सूबाई सलाहकार सिंध एडवोकेट पोंजोमल भील, वाइस चेयरमैन जिला उमरकोट हाजी बकाप अली, सूफी नवाज अली सूमरो, जनरल सेक्रेटरी पीपी जिला उमरकोट बुरहान कुंभर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी तालका सदर उमरकोट, अल्लाह बचाए असीर पीओ, जनरल सेक्रेटरी मंठार आरीसर, पहलाज राय भील, वर्कर मोहन लाल मटराणी भील। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध वफाक पारां कराची ते कब्जे जी साजिश, अरिड़हीं तरमीम ते हमलो, NFPC एवार्ड में नाइंसाफी, महंगाई, बेरोजगारी ऐं वापडा वारनि जे पारां ओवर बिल्डिंग ऐं लोड शेडिंग खिलाफ अॼु सुबुह 11 बजे अल्लाहवाला चौक प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला वर्कर ही जो रोडन ते निकता एहतजाज पिया था प्रेस मुख्तलिफ ज़िलन के प्रेस क्लब ते इन सां इहो असां मैसेज था ॾियणु चाहियूं फेडरल गवर्नमेंट के त तव्हां जेके हठ धर्मियूं जेके सिंध के हक़नि ते जेको धाड़ो पिया था हणो, सिंध के माण्हुनि खे ज़लील पिया था करो, कॾहिं वापडा के हवाले सां कॾहिं किथे ओवर बिलिंग और इज़ाफ़ी लोड शेडिंग ऐं उनखां वॾो जेको इशू हींअर जेको सिंध जी वैधानियत ते जेको वार पियो थो थिए, अरिड़हीं तरमीम तहत कानून जे दायरे में रह करे को बि हिकिड़ो बि क़दम जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट के सूबे के हवाले से कयो तो वो सब का पहिरीं उनमें सिंध सूबो जो निकरंदो, सिंध सूबे जो कारकुन, सिंध सूबे जो जो माण्हू है पीपल्स पार्टी से रिलेटेड जो कारकुन है वो सब का पहिरीं निकरंदो ऐं वफाक जा जेके रोड रस्ता ब्लॉक कया वेंदा, वफाक जा जेके वफाक के के हवाले से ये जो पलीत जो पंहिंजी पलीत आयूं उहे ॿाहिरि कढणियूं पवंदियूं ऐं तमामु सूबनि के बराबरी इक्वल हक़ ॾियणा पवंदा। जी बेटो पाकिस्तान के खिलाफ साजिश करे रहियो आहे, छाकाणि पाकिस्तान के ठाहींदड़, पाकिस्तान की करारदाद पेश कंदड़, पाकिस्तान जो बुनियाद विझंदड़ ही सिंध जा माण्हू आ ऐं सिंध असेंबली उन जो बुनियाद विधो, पाकिस्तान की करारदाद पेश कई। ही सिंध जे पाकिस्तान के जन्म दिनू, ही सिंध जे कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना के जन्म दिनू, ही सिंध जे दलेर बहादुर पाकिस्तान जो कानून साज़ हिकिड़ो किताब मसूदो ॾींदड़, पाकिस्तान जो आइन ॾींदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सिंध आहे। ये सिंध लतीफ़ जी सिंध है, ये सिंध लाल शहबाज कलंदर जी सिंध है, ये सिंध सूफियन जी सिंध है। इन सिंध तमाम ॾुखियनि हालातनि में अरगोन, तातारी ऐं मुख़्तलिफ़ इन मुल्क ते हिटलर जी जियाची हुकूमतूं कंदड़नि जो मुक़ाबिलो कयो आहे। सिंध तारीख़ी तहज़ीब रखंदड़ आहे, सिंधी माण्हुनि जी पटकनि भरनि जी लज रखंदड़ आहे, उन सिंध ते हथ खयो आहे। ख़बरदार ही सिंध जा माण्हू एतिरा सादा सुदा नाहिनि, ही पंहिंजो कसम खणी लतीफ़ जी धरती ते ऐं लतीफ़ जी दरगाह जो कसम खणी वाइदो था कनि त सिंध सां बेवफ़ाई थियण कोन ॾींदासीं। ही गाड़ी खुदा बख्श में गुंबद जो कसम खणी पंहिंजे शहीदनि सां वाइदो कनि था त असीं सिंध जे ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त कोन कंदासीं। आऊं इन स्टेज तां बाजवा साहब के अपील तो कयां, पाकिस्तान की फौज के अपील तो कयां कि मैं आपको एक अदना कारकुन की हैसियत से रिक्वेस्ट करता हूँ, जिन लोगों ने पाकिस्तान को जन्म दिया उनके साथ ऐसे हुक्मरानों पे नजर रखी जाए कि ये पाकिस्तान के खिलाफ साजिश कर रहे हैं, ये पाकिस्तान को तोड़ने की साजिश कर रहे हैं। मैं यहाँ से मुखातिब होकर ये कहना चाहता हूँ कि जिन लोगों ने पाकिस्तान को जन्म दिया है उनके साथ ये जो सलूक कर रहे हैं, जो नारवा सलूक है, उनके खिलाफ पूरी सिंध एहतजाज बन गई है। खुदारा उस दिन को देखें आप जब शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को शहीद किया गया था, लेकिन हमारे कोर्ट चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब ने कहा था कि पाकिस्तान मजबूत चाहिए, पाकिस्तान असांखे खपे, पाकिस्तान मजबूत हुजे। अगर आप चाहते हैं कि पाकिस्तान मजबूत हो, अगर आप चाहते हैं कि पाकिस्तान तरक्की करे, तो पाकिस्तान के इन तमाम इकाइयों को साथ लेके चले। आप पाकिस्तान को मजबूत देखना चाहते हैं तो सिंध को सबसे ज्यादा और फ्रंट लाइन पे रखें, क्योंकि सिंध उस जमाने में जो मेरे दोस्त ने बात की, सिंध का जो दारुल खिलाफिया था, जो दारुल हुकूमत थी, वो कराची थी। उस जमाने में आपको याद ही आया कि आपने इस्लामाबाद को हेडक्वार्टर बनाना था।
कि कोई नया मुल्क बनने जा रहा था, नया मुल्क बना तो वहाँ डेवलपमेंट करनी थी, वहाँ पैसा यूटिलाइज करना था, तब आपने वहाँ चॉइस किया। लेकिन हम कहते हैं सिंध भी आपकी है, लेकिन हमारे साथ ऐसा सलूक ना करें। हिनन सिंधियन के जज्बाती न कयो, हिनन सिंध के मानुन के जज्बात सां न खेॾियो। ही पंहिंजी माउ सां एतिरी मोहबत कनि था, कहिड़ो पुटु हूंदो जो पंहिंजी माउ जी छाती विराए करे ॾिसंदो, कहिड़ो पुटु हूंदो पंहिंजी माउ सां जना थींदो ॾिसी सघंदो। उन करे ही सिंध जे ख़िलाफ़ जेका साज़िश कई थी वञे त असीं उनजी परज़ोर मज़म्मत कयूं था। ही अॼोको धरणो सिंध जे पाकिस्तान के वजूद में आंदो, पाकिस्तान सिंध का सवा नाहे। सिंध आहे तो पाकिस्तान आहे। सिंध उहा धरती जे पाकिस्तान जी रेजोल्यूशन पास कई पाकिस्तान ठहण जी, अज उन्हें जे लाए ही शोशा पिया ठाहींदासीं, इनके तोड़े कंदासीं। इहो उन्हनि के सोच में ना है त हिननि के असां जो इहो आवाज़ है त असां सिंधियुनि के जाॻायो न, असां सिंधियुनि के जज्बात में न आणियो। जेकॾहिं जज्बात में सिंधी अची विया, सिंध जा नौजवान, सिंध जा ही गैरतमंद पुट, बहादुर पुट जेकॾहिं रस्तनि ते अची विया त पोइ अव्हां खे को रस्तो ही न मिलंदो, का घटी न मिलंदी, का घड़ी न मिलंदी। हिननि खे ज़िद आहे त हिन पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे, छाजे करे जो हिननि खे हाणे सिंध में अचण त थियो, पर का बि शइ करण जे लाइ हिननि खे साम्हूं दीवार जेका थी बीठी आहे उहा पीपल्स पार्टी आहे। आऊं हुननि खे इहो ॿुधायां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जेकॾहिं अगरि को अगर अव्हांखे करणी है तो शायद असीं हाज़िर आहियूं। बाक़ी असां सिंधियुनि जे गैरतमंद पुटनि सां इहो जेको ही शोशा करो पिया, ड्रामा करो पिया, इन्हनि खे महिरबानी करे असांजी आवाज़ है त असांजे सिंधियुनि जी आवाम खे तंग न करियो, न करियो, न करियो। बाकी लाले इमरान खान ते छा ॻाल्हायां, हू त ॻाल्हाइण जे लाइक़ बि कोन्हे, सची पुछो त इहा ॻाल्हि आहे। माण्हू ॻाल्हाईंदो आहे कि मौज़ू ते, ही त मौज़ू जे बि लाइक़ न आहे। तकरीर जे लाइ को मौज़ू हुजे। अॼु मूं साईं नूर अली शाह, साईं सरदार शाह मूंखे इलाही पुछियो त अॼु तूं छा ॻाल्हाईंदे, तुंहिंजो इहो पहिरियों धरनो आहे तुंहिंजी सियासत जी शुरूआत में। मुंहिंजी साईं सरदार शाह के, साईं नूर अली शाह के गुज़ारिश ई आहे त हाणे लाले इमरान खान ते छा ॻाल्हायां। हिकिड़ो मौज़ू हूंदो आहे, जेका तकरीर थिए त माण्हू जोश में अची करे जज़्बात में बचे। हाणे हिन ते माण्हू जज़्बात में अचे या हिन ते छा करे माण्हू हिन ते? बाक़ी ॻाल्हि इहा आहे त उन जी इहो तव्हांखे इंतज़ारु करिणो पियो। 10 बजे जो टाइम रखियलु, 11 बजे 11:30 बजे असीं हिते पहुतासीं। उन जे लाइ अवां सभिनी खां हथ ॿधी माफ़ी वठंदुसि त इहो अव्हांखे इंतज़ारु करिणो पियो। तव्हांजो साथ मूंसां आहे, मुंहिंजो साथ अव्हां सां आहे। केरु नथो थी सघे, इंशाअल्लाह केरु बि न ईंदो। सिंध
शाह भिटाई की धरती, सिंध लाल शहबाज कलंदर की धरती, सिंध सूफियन की धरती, सिंध सकल सरमस्त की धरती, सिंध रूपले कोहली की धरती है, सिंध होशो शीजी की धरती है, सिंध उन्हनि नौजवाननि जी धरती है, सिंध उन्हनि गैरतमंद पुटनि जी धरती है, सिंध उन्हनि माउ जी धरती है, उहे जेके माऊं जिन्हनि उन्हनि योधनि खे जनम ॾिनो, जिन्हनि जी वजह सां अॼु सिंध बि असां सभु तव्हां हीअ गॾु थियासीं। इहो हिकु शार्ट नोटिस हो जंहिं ते ही हेॾो वॾो इज्तिमा ऐं तव्हां असां सभु गॾु थिया आहियूं। जेकॾहिं इहो नोटिस ॿधी रखी ॾी आहे यकीन करो ही सॼो ग्राउंड ऐं सॼो इलाइक़ो जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी झंडनि जे आवाज़ सभिनी ग़रीब माण्हुनि खां भरियलु हुजे ऐं हीउ विफ़ाक़ जेको इहो मश्करी शुरू कई आहे, अॼु हुनखे ख़्यालु आयो आहे त कराची सां ज़्यादती बि थी आहे। कराची खां ज़्यादती 60 में कंहिं कई, जॾहिं कराची पाकिस्तान जो गादी जो हंधि हो उनखे कंहिं हितां खणी विया। उन वक़्तु तव्हांखे कराची नज़र न आई। जुल्फ़कार अली भुट्टे खे मां फांसी ते चाढ़ियो, तॾहिं अव्हांखे सिंध क़ौम यादि न आई। 73 जो आइन बि यादि न आयो ऐं उहे 90,000 कैदी बि अव्हांखे यादि न आया ऐं पाकिस्तान जो इलाइक़ो जेको कब्ज़े हेठि अची चुको उहो आज़ादु थियो उहो बि अव्हांखे यादि न आयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद पिंडी जे जलसे में सरेआम हुनखे जेको आहे सो शहीद कयो वियो। तॾहिं अव्हांखे सिंध ऐं सिंध क़ौम ऐं कराची हिन इलाइक़े जी बेनज़ीर जी ख़िदमतूं अव्हांखे यादि न आयूं, सिंधी क़ौम जी ख़िदमतूं यादि न आयूं, जेके 40 अंग्रेज़ दौर खां वठी अॼु ताईं हमेशह पाकिस्तान लाइ क़ुर्बान ॾींदा रहिया आहिनि ऐं ॾींदा रहंदा। असीं इहो ॿुधाइण था चाहियूं हिन नोटिस ते त तव्हां इहा मश्करी जेका करणु शुरू कई आहे इहा मश्करी बंदि करियो। ऐं असां अॻे बि शहर चवंदा मुंहिंजे हाथ हमारे आज़माए हुए, असांजा हथ आवाज़ सुञाणंदासीं अव्हांखे केतिरी अवाम हिमत आहे। अव्हां असांखे नकारियो न। सिंधी क़ौम अव्हां सां गॾु आहे, पाकिस्तान सां गॾु आहे।